जी दोस्तों उन्ना रब करीम जा केवड़े एहसान जंहिं रब जी ज़ात बाबरकत तव्हां असांखे अड़ियुनि जे आधार यतीमनि जे यार नबियुनि जे सरदार हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत जो उम्मती बनायो। बड़ी खुशनसीबी अल्लाह जो किरोड़ी नेमतूं अब है ना माइक के तो हल्को करे सफाई तदा मिनट में न ॻाल्हाए सघां आयो सफाई आवाज़ खे शिकियूं चओ सुभान अल्लाह। अल्लाह जो किरोड़ी नेमतूं तव्हां असांजे मथां अल्लाह असांजी की ज़ात बाबरकत फरमाए तो इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा तहकीक बेशक अवां जेकॾहिं मूं अल्लाह जे नेमतुनि खे ॻण वियो शुमार कयो तव्हांजी ज़िंदगी खुटी वेंदी पर अल्लाह जूं नेमतूं कॾहिं बि कोन खुटंदियूं। रब करीम ॿ अखियूं अता फरमायूं ज़बान ॻाल्हाइण लाइ अता फरमाई ॿ हथ ॿ पेर ही सॼो तव्हां असांजूं ॿियूं त नेमतूं अल्लाह जो अलाए केतिरियूं पर तव्हां असां रुॻो पंहिंजे जिस्मनि जे अंदरि ॾिसूं न हे त जायूं बंगला जायदाद इहे अल्लाह जो अञा अज़ीम नेमतूं पर मां एतिरो अर्ज़ु कंदो आहियां त तव्हां असां रुॻो पंहिंजे जिस्म जे अंदरि अल्लाह जे नेमतुनि खे ॻणणु शुरू कयो त उहे ॻणे कोन था सघनि। लख नेमतूं रब करीम तव्हां असांजे जिस्म जे अंदरि रखियूं अहिड़ियूं बेबहा नेमतूं अल्लाह साईं शरपनाह में रखे जेकॾहिं कंहिं बि हिकु उज़व में नुक़्स अची वञे तव्हां असां लख लुटायूं उज़व अल्लाह चाहे त ठही सघे थो उहा शइ वरी जुड़ी सघे थी पर उन में उहा ताक़त न हूंदी जेका रब करीम मुफ़्त में अता फरमाए। हाँ भॼी पे लख तव्हां ठारायो ठही सघे थी पर ओड़ी न हूंदी जेका रब मुफ़्त में ॾिनी। अख में नुक़्स अची वञे 1000 भरियो लख भरियो लेंस लॻायो पर उहा ताक़त न हूंदी जेका रब मुफ़्त में अता फरमाई। उन रब करीम जो किरोड़ी नेमतूं सॼी ज़िंदगी तव्हां असांजी खुटी वञे त बि ॻाए कोन था सघूं लाए त कोन सघंदासीं पर रब करीम जी वॾी नेमत इहा जो तव्हां असांखे महबूब जो उम्मती बणायो। उन महबूब जा तव्हां असां उम्मती आहियूं। उन जे मिलाद पाक जी बाबरकत महफ़िल आहे हिकु आयत करीमा जो कुझु हिसो पूरी आयत न जॾहिं पूरी आयत पढ़ां त उन जे लाइ कलाक ॾेढ कलाक सवा कलाक हुजे मां थोड़ो हिकु हिसो उन आयत करीमा जो अवां जी यादो तिलावत कयो आहे। क़ुरान करीम जा हाफ़िज़ सगुरा मौजूद आहिनि। अल्लाह फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला लक़द तहक़ीक़ बेशक मन्नल्लाह मूं अल्लाह जो थोरो एहसान अलल मुमिनीन मोमिननि जे मथां अल्लाह फरमाए बेशक तहक़ीक़ मूं अल्लाह जो थोरो एहसान मोमिननि जे मथां रब करीम एहसान त तो रब जा सभिनी इंसाननि जे मथां जिन्ननि जे मथां मलाइकनि जे मथां पर हिते वरी हिन आयत करीमा में रब करीम जी ज़ात बाबरकत हिकिड़े मख़सूस टोले खे मुखातिब थी करे फरमाए थो त मुंहिंजो थोरो मोमिननि जे मथां रब जी ज़ात बाबरकत ॿ अखियूं ज़बान कन पेर हथ तो असां मुसलमाननि खे पे ॾिना काफ़िरनि खे पे ॾिना वारियुनि खे पे ॾिना फरमा बरदारनि खे पे ॾिना निमाज़ियुनि खे पे ॾिना बेनिमाज़ियुनि खे पे ॾिना वारियुनि काफ़िरनि खे पे ॾिना सभु नेमतूं दुकान जायदाद औलाद सभु कुझु रब करीम सभिनी इंसान खे अता फरमाई आहे। जेको बि इंसान आहे सभिनी खे रब अता फरमायो आहे पर रब करीम जी ज़ात बाबरकत थोरो त सभिनी जे मथां कयो आहे न पोइ रब फरमाए त मुंहिंजो थोरो आहे बिल्कुलु पर ही जेको थोरो आहे एहसान आहे इहो मोमिननि जे मथां एहसान तव्हां असां मुंहिंजा रब अहिड़ो एहसान कहिड़ो आहे जेको तूं ख़ासि करे असां मोमिननि जे मथां एहसान फरमायो आहे। अल्लाह फरमाए त हा हे एहसान तव्हां जे मथां इन जे करे आहे जो अहिड़ो एहसान मां न हज़रत आदम अलैहिस्सलाम ते कयो न शीश अलैहिस्सलाम ते कयो न नूह अलैहिस्सलाम ते कयो न याकूब अलैहिस्सलाम ते कयो न यूसुफ अलैहिस्सलाम ते कयो न ईसा अलैहिस्सलाम ते कयो न मूसा अलैहिस्सलाम ते कयो कंहिं नबी ते बि अहिड़ो एहसान न कयो आहे जेको तव्हां जे मथां एहसान कयो आहे। या अल्लाह कहिड़ो एहसान आहे कहिड़ो थोरो आहे रब फरमाए थो इज़ बअस फ़ीहिम रसूला मां रब करीम तव्हांजे पंहिंजो महबूब तव्हांखे ॾिनो तव्हांजे हिसे में महबूब आयो आहे उन महबूब जा उम्मती अवां बणिया हो इहो
आहिनि, उम्मती त यूसुफ अलैहिस्सलाम जा बि आहिनि, उम्मती त नूह अलैहिस्सलाम जा बि आहिनि, नबी त ईसा अलैहिस्सलाम बि आहे, नबी त मूसा कलीमुल्लाह बि आहे, नबी त इब्राहिम खलीलुल्लाह बि आहे। असांखे बि तो नबी ॾिनो आहे, थोरो छा जो आहे, एहसान छा जो आहे, सभिनी ने नबी आया, असांखे बि नबी मिलियो, पोइ एहसान छा जो आहे? रब फरमायो हा तव्हांजे मथां एहसान इन जे करे आहे, अॻे जेको नबी हुया आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु नबी ख़ाली नबी हुया। हिकु हिकु वक़्त में किताबनि जे अंदरि ॾिसो, हदीसनि जे अंदरि ॾिसो, दुनिया जे तख़्ते ते ॿ टे नबी हूंदा हुआ, को कंहिं ज़िले जो नबी, को कंहिं मुल्क जो नबी, को कंहिं इलाइक़े जो नबी। हिकु वक़्त में ॿ टे नबी दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा हूंदा हुआ। रब फरमायो अॻियां जेके नबी हुया मां उन्हनि खे ख़ाली नबी बणायो हो, अॻियां जेके रसूल हुया मां उन्हनि खे ख़ाली रसूल बणायो हो। मां हे जेको महबूब तव्हांजे मां मोकिलियो आहे, थोरो एहसान तव्हांजे इन जे मथां इन जे करे आहे जो अॻियां नबी ख़ाली नबी हुया, हे मुंहिंजो महबूब नबियुनि जो बि नबी आहे। अॻियां रसूल ख़ाली रसूल हुया, हे मुंहिंजो रसूल रसूलनि जो बि रसूल आहे। रब पोइ असांजे मथां थोरो आहे, रब फरमायो इन जे करे थोरो आहे जॾहिं महबूब जो शान मुंहिंजे नबियुनि ॾिठो त नबियुनि में रब करीम खां दुआ घुरी, मुंहिंजा मौला असांखे तो नबी बणायो, तुंहिंजो एहसान आहे, तो उम्मत ॾिनी तुंहिंजो एहसान आहे, तो किताब ॾिना तुंहिंजी महिरबानी आहे। पर रब करीम असांजी हिकिड़ी दुआ आहे, असांजी दिल जी तमन्ना आहे। अल्लाह फरमा नबी यो कहिड़ी दुआ आहे, कहिड़ी तमन्ना आहे? नबी ने अर्ज़ कयो मुंहिंजा रब करीम सभु तुंहिंजा एहसान पंहिंजी जाइ ते, पर महिरबानी करे असांजी दुआ क़बूल कर, असांखे न पंहिंजे आख़िरी ज़मां महबूब जो उम्मती त बणाए। बड़ा बड़ा तव्हांखे फिदाओ सलाम सुभान अल्लाह जो चवां, जेकॾहिं ॻाल्हि वणेव त सुभान अल्लाह चओ, नथी वणेव त पोइ खणी बसि कयो, वणेव थी चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो अॻियां नबी ख़ाली नबी हुया, हे नबियुनि जो बि नबी आहे, रसूलनि जो बि रसूल आहे। आदम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खां वठी ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ताईं सभिनी नबियुनि खे रब फरमायो आहे न महबूब जे सदके में पैदा फरमायो आहे। कायनात जो असुल जेकॾहिं महबूब पैदा न थिए हा, सॼी कायनात रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में पैदा फरमाई। पर हदीस कुदसी जा लफ़्ज़ मुबारक हिकु हूंदी आहे हदीस जेका महबूब जे ज़बान पाक मां जेके लफ़्ज़ मुबारक निकिता उनखे हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾियो वियो आहे। उहा ॻाल्हि जेका महबूब कई हिकु हूंदी आहे हदीस कुदसी, जेको फरमान रब करीम जो हुजे, ॿुधाइण वारी ज़ात महबूब मदीने वारे मीर जी, अल्लाह जी ज़ात। जेकॾहिं मां इन पासे वञा त वरी अञा घणो टाइम लॻी वेंदो, मुख़्तसर मां इशारतन सम्झायां थो। सॼी कायनात रब सदके महबूब जे में पैदा फरमाई, पर रब फरमायो महबूब हदीस कुदसी जा लफ़्ज़ मुबारक फरमात ला ला लमा अज़हर तो रबूबिया, ए मुंहिंजा महबूब ही जिन्न, ही इंसान, ही आसमान, ही ज़मीन, ही फरिश्ता, ही जन्नत, ही जहन्नम, ही सब कुछ 18,000 कमो पेश मखलूकात तुझे सदके में पैदा फरमाई। हत्ता रब फरमाए ला ला लमा अज़हर तो रबूबिया, महबूब तोखे पैदा न फरमाया हा त पंहिंजे रब हुजण खे इज़हार न कया। सॼी दुनिया त पंहिंजी जाइ ते आहे, ही दुनिया न हुई, आसमान न हुया, ज़मीन न हुया, समुद्र न हुया, का शइ न हुई, रब जी ज़ात बाबरकात हुई। जीअं साईं कारी साहब तव्हांखे ॿुधायो न त महबूब जिब्राइल खे फरमायो त जिब्राइल तुंहिंजी उमिरि केतिरी आहे, कम उमिरि कई आहे जिब्राइल, हे जिब्राइल तुंहिंजी उमिरि केतिरी आहे? उहा ॻाल्हि साईं कारी साहब तव्हांखे करे विया। मुंहिंजा दोस्तो सॼी कायनात न हुई, रब जी ज़ात बाबरकात हुई। रब फरमायो पर मूंखे ख़्यालु थियो मां पंहिंजे महबूब जे नूर जो जलवो दुनिया वारनि खे बि पसंदि उन जे सदके जे करे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा रब करीम ही सॼो संसार पैदा फरमायो। 1,24,999 नबी सगोरा ऐं मुंहिंजा दोस्त उन्हनि जूं उम्मतूं, उन्हनि खे किताब, उन्हनि खे रिसालत, जन्नत, जहन्नम, ही सॼी कायनात, इंसान, जिन्न, मलाइक, फरिश्ता, जानवर सभु सदके महबूब जे में पैदा थिया। पोइ जॾहिं महबूब जे सदके में पैदा थिया उहो महबूब अचे त वरी किनो बूथ महबूब जे अचण ते त ख़ुशी मनाइण घुरिजे न। कंहिं शाइर चयो आहे त निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईद रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे। महबूब जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आया त सभिनि
खुशी कई जिन्नन मलाइकन वरन टिणन पानी हर शय खुशी कई उन वक्त में बि शैतान निभागे बस ना खुश थियो ऐं मथे में मिटी विझी पिटण लॻो जेके नंढा हुन जा चेला हुया पहुची उस्ताद ते हवाले छा थियो कहिड़ी ॻाल्हि थी आहे ख़ैर त आहे हलू भलू पाण खे पाण थो कुटी पाण खे पाण मिटी थो मथे में विझे चई तव्हांखे ख़बर न आहे अॼु उहो महबूब पैदा थी वियो आहे जेको मुंहिंजी सॼी महिनत खे ज़ाया करे छॾे छा थियो आहे मके जे शहर जे अंदर हज़रत अब्दुल्ला जे घर जे अंदर अम्मा आमना जे बदन मुबारक मां नबी जो सरदार दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा थी वियो आहे पोइ रब करीम जी ज़ात बाबरकात हिनखे अहिड़ो त पावर ॾिनो आहे जो दुनिया में त पंहिंजी उम्मत खे यादि रखंदो पर आख़िरत जे जहान में जॾहिं क़यामत क़ाइम थींदी रब फरमाए असां रब का मकाम महमूद महबूब मां तोखे पंहिंजे मकाम महमूद ताईं पहुचाईंदुसि दुनिया वारा जेके चवनि था त बसि महबूब असां जहिड़ो आहे बाबा छा जो मीलाद अॼुकल्ह दुनिया में हिकिड़ो ट्रेंड हली वियो आहे तव्हां असां सुननि खे जेके नौजवान वेठा उहे वरी माण्हू चवनि था असां कंहिंखे घटि वधि न ॻाल्हाईंदा आहियूं महबूब जो मीलाद आहे पर सुननि खे पंहिंजो अक़ीदो खोले ॿुधाईंदासीं पंहिंजो अक़ीदो लिकाईंदासीं कोन परेशान न थियो कंहिंखे बि घटि वधि न चइबो कंहिंजे ख़िलाफ़ न चइबो पर पंहिंजो अक़ीदो त ॿुधाइण जी असांखे इजाज़त आहे महबूब जो मीलाद हे जमात अहले सुन्नत वारा मीलाद था मल्हाइनि पोइ इहे साईं शिरक था कनि इहे मुशरिक आहिनि मुशरिक आहिनि चवंदा न माण्हू ॿुधो अथव ॿुधो थी साईं इहे मुशरिक मीलाद था मल्हाइनि झंडा था हणनि ख़र्च था कनि हरू भरू था कनि कंहिं ग़रीब जो घर ठाराइनि कंहिं ग़रीब जी धीअ जी शादी कराइनि अजायो ख़र्च था कनि चलिया थिया आहिनि लाउड घुराए अथऊं लंगर कयो अथऊं बाबा हे जेका इंतज़ाम कयो अथऊं जनरेटर तेल हे छा कुझु बि न आहे शिरक था कंदा शिरक उन शइ खे चइबो आहे जीअं रब करीम जी ज़ात बाबरकात सां कंहिं बि नबीअ खे असहाबी खे अहल बैत सगोर खे अल्लाह जी ज़ाती सिफ़ात ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ाती इबादत में कंहिं बि हिकु नबीअ खे इंसान खे गैरुल्लाह खे शरीक कयो वञे उनखे चइबो आहे शिरक जीअं निमाज़ अल्लाह जी तव्हां असां ॿिए खे सजदो कंदासीं मुशरिक बणिजी वेंदासीं इबादत ख़ासि रब करीम जी इनखे चइबो आहे शिरक अॼुकल्ह वरी साईं मीलाद में शिरक आहे पर मां इहे चवंदो आहियां त जेको मीलाद नथो मल्हाए वॾो मुशरिक उहो जेको मीलाद नथो करे वॾो मुशरिक उहो अथव छो जो उनजे अक़ीदे मुताबिक़ त मीलाद कबो आहे तौबा नौज़ बिल्लाह अल्लाह जो पोइ असां था कयूं साईं घुरायासीं शिरक तॾहिं थींदो अब शिरक तॾहिं थिए जॾहिं का अल्लाह जी इबादत हुजे अल्लाह जे लाइ ख़ासि ॻाल्हि हुजे पोइ असां उहा ॻाल्हि नबी साईं लाइ चऊं असां उहा ॻाल्हि कंहिं असहाबी लाइ कंहिं अहल बैत लाइ चऊं हिनखे चइबो आहे शिरक असां त महबूब जो मीलाद मल्हाईंदा आहियूं पोइ मीलाद में तव्हां असां बयानु कंदा आहियूं त महबूब जो अबू हज़रत अब्दुल्ला कंहिं बि खतीब वेही जमात अहले सुन्नत जो हुजे या नात खान हुजे स्टेज ते कॾहिं बि कंहिं चयो आहे त नबी सही खे अबू न आहे सवाल ई पैदा न आहे कंहिं खतीब चयो आहे त नबी सही खे अम्मा न आहे सवाल ई पैदा न आहे जॾहिं महबूब खे अबू आहे महबूब खे अम्मा आहे महबूब खे न्याणियूं हुन महबूब खे पुत्र आहिनि महबूब जा मुंहिंजा दोस्तो न्याणा आहिनि महबूब जा साथी असहाबी सगोरा आहिनि त पोइ महबूब रब कीअं थियो शिरक त तॾहिं थिए जॾहिं अल्लाह जो मीलाद मल्हाइजे असां त मीलाद मौलूद तव्हां असां चवंदा आहियूं साईं मौलूद त ॿुधाए मीलाद मौलूद विलादत वलद तव्हां असां चवंदा आहियूं साईं फलाणो खान वलद फलाणो खान चवंदा आहियूं न सोली सिंधी में ॿुधायांव मता ये मीलाद जो लफ़्ज़ सम्झ न अचे वलद फलाणो खान साईं फिदा हुसैन वलद साईं मोहम्मद सचल असांजो प्यारो वीचारो ॾाढो महिरबानी दोस्त अल्लाह साईं उनखे जन्नत में जायूं अता फरमाए सदमी जो सीगो सागो तो मिलाद असां चवंदा स्टार लिखंदा आहियूं जश्न मिलाद महबूब जी जंहिंजी विलादत थियो उहा अल्लाह कीअं थियो जंहिंखे अबो आहे अम्मा आहियूं अल्लाह न आहे पर अल्लाह खां जुदा न आहे तॾहिं भिटाई साहब फरमाते आद आमद पाण में विचा मीम फ़र्क़ आहे मुस्तग़रक़ आलमीनी
गाल में मुझा दोस्त अल्लाह जी ज़ात बाबरकात जी सिफात रब फरमायो लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। रब फरमाया मां रब न के जणियो न के का जाओ मां रब जी ज़ात अकेली मुसा को बे शरीक कोने को। महबूब जो अबू हजरत अब्दुल्ला है, महबूब जी अम्मा आमना है, महबूब जा फरजंद हजरत अब्दुल्ला, हजरत कासिम, हजरत तैयब ताहिर। मुझा दोस्तों महबूब जा हजरत इब्राहिम जो नालो टे फरजंद महबूब के चार न्याणियों रब करीम अता फरमायो। वो जेके न्याणियों जेके पुत्रान जेके अबुआ जेके अम्मा जेके घर वाली नो वो खुदा नहीं पर खुदा का जुदा नहीं। वो असा महबूब जो मिलाद मनाए यो सबूत दीदा हूं तो वदे में वदा मौला है ए तौहीद परस्त हूं। वो असा महबूब जो मिलाद मनाए इकरार करना हूं तो महबूब खुदा नहीं अल्लाह जो बानो सुभान अल्लाह अता रब करीम जिया। मुझा दोस्तों ने बाबरकत महबूब जे मिलाद पाक जी बाबरकत महफिला वो जेको तवा के चवे न मिलाद मलाए शिरक था क्यों तवा जो तो वदा मुशरिक थमाओ बा मिलाद मला अल्लाह जो मलाए बो इबादत अल्लाह जी का बिया सही तो अल्लाह के कबो लेकिन बे के कबो तो शिरक जेकर तवा जो भला बुधायो के हदीस में के किताब में मिलाद अल्लाह जो कबो मदीने रे सही न सदा मुझा दोस्तों महबूब जी मिलाद पाक जी बाबरकत महफिल अल्लाह फरमात मुझो थोड़ो तमा मोमिनन जे मथा मां पंजी गाल के मोटी है जो सुभान अल्लाह एहसान तमा मोमिनन जे मथा है मुझा रब की है एहसान अल्लाह फरमायो थोड़ो एहसान इन जे करे जो अगा नबी खाली नबी होया ये मुझो महबूब नबियन जो नबी है खाली महबूब नबियन जो नबी ना है रसूलन जो रसूल ना है पर जेको मो किताब महबूब के दिनो यो किताबन जो सरदार महबूब नबी जो सरदार बड़ी वडी गाली है महबूब जी उम्मत 1,24,999 नबी सदन से उम्मतन जी सरदार महबूब जी उम्मत जी शान में महबूब नबी का मथे कुरान किताबन का मथे मुझा दोस्तों ये शान में सबनी नबी जी उम्मत का महबूब जी उम्मत मथे असा उम्मती जिन्हें महबूब दुनिया के तख्ते ते आया तो सिकड़ी गाल तवा के महबूब जे शान जी बुधाया तो महबूब दुनिया के तख्ते ते आया की मानो चवंदा से महबूब असा जे रोवा कुरान जी हदीस आयत पाक बीठी सुभान मता को तवा के मौलवी साहब पाले में चवे यारे हाफिज साहब के शाद साहब उन्हें खबर ना है हाफिज तो सदा अल्लाह फरमाए तो कुल इन्ना माना बशर मिसलुकुम महबूब तू फरमात मामा जे मिसल बशर है सही बशर जे लाए आयत बीठी कुरान जी बिल्कुल अल्लाह जे कुरान ते असा के ईमान महबूब फरमायो फरमान के जो रब करीम जो महबूब तू फरमाए कुल इन्ना अना बशर मिसलुकुम यूहा इलैहि जो सुभान अल्लाह महबूब तू फरमात मामा जे मिसल बशर आया महबूब किथे जो तवा जेरो बशर अल्लाह किथे जो तवा जेरो बशर आया जे अल्लाह चयो तवा जेरो बशर दा सामने महबूब तो बेमिसल बशर तवा असा इंसान जी तकाजा है मां थोड़ो तवा के अर्ज कंदो हला सुबह जो सिजो बनदो ओ पर खा तवा असा जो पासे का देवी दो उतर दे दखण दे कादे इंदो फकीर मोहम्मद इस्माइल तू का कादे इंदो ओला दे सिजो ओला खा ओ पर खा सुबह जो ऊपर पासो ओला दे शाम जो सिजो ओला दे रहे तो पासो ऊपर दे ठीक है ना पासो ऊपर दे तवा असा के सामने जी मौसम को पक्को बंद क्यों किला गए ओ पगर में ते मंदा से पंजो पान के थपई असा महबूब जरा महबूब जा उम्मती सदान वाला अल्लाह से हिदायत नसीब फरमाए यो कुछ नहीं चलो चौंदा सी अल्लाह से हिदायत नसीब फरमाए सुभान अल्लाह अल्लाह जे महबूब जे जिस्म पाक के पगर अचे तो खुशबू मन जी महबूब जे जिस्म के पाशो न हो वही गाल तो बुधायो ये बुधी छलियो कहीं भी मौली का पूछा के मौली साहब के हदीस में के किताब में के रिवायत में महबूब जे जिस्म के पाशो तो साबित कर ना कदे भी ना महबूब जे जिस्म के पगर अचे तो खुशबू बन जी वने तमासा निंदा क्यों तो मार मखन जा बात खबर ही को अलाए के आयो अलाए के महबूब जी जात बाबरकात जे कपड़े ते पे कदे मखन वेठी जिस्म त पंजी जाए ते पर महबूब जे कपड़े मुबारक में पे कदे मखन वेठी शोन में है जो रब करीम जी जात
बाबरकात पांचे महबूब के सभी नबी जो सरदार बनाए मोकलियो वो बेमिसाल महबूब जी जात बाबरकात मुंजा दोस्तों हिन दुनिया जे तख्ते ते आया तो महबूब जो अचणी निरालो तमा असा जे अमरन के मारन के बा सभई घर वाला हो सबनी के भला जकरे शादी ना है तो भेण अम्मा वाह भजई घर में सबनी के औरतों जिने दुनिया जो दस्तूर आ तो कहीं भी औरत के जने हमल थींदो उम्मीदवारी थींदी आ तो पहले महीने का वठी जने उम्मीदवारी जो इरादो थींदो रब मेहरबानी कंदो आ तो माई बेचारी के कदे ब्लड प्रेशर लो कदे हाई कदे खट्टी मिठी ओगरायो तो सही मर्द परेशान अज अंब न था वणन अज पकोड़ा खाईंदस इन आहे कि ना अज मिठी शय न थी वणी अज खट्टी खाईंदस इन आहे कदे सही केड़ी डाकी रानी वट कदे केड़ी अस्पताल में कदे थेलियूं ते चढ़न कदे ब्लड प्रेशर लो कदे हाई कदे कमजोरी पर कुर्बान वना महबूब जे शान अम्मा आमना चो सुभान अल्लाह अम्मा आमना जी जात बाबरकात जे पेट मुबारक में रजब शरीफ जे महीने में जने महबूब जी आमद थी महबूब जी मुंजा दोस्तों अम्मा आमना खा के पुछा के अम्मा तो के किए खबर पई त महबूब तुझे पेट मुबारक में अची वया अम्मा फरमात मुखे बी तक खबर कोन हुई पर जे रात में महबूब मुझे पेट मुबारक में आया मक्के जे शहर में पारे में जे तमा सा जो पारो मोहल्लो जाफ जो कमा पारे वाल जो ख्याल कबो मित्र मात कम साई करे का जफा के घर में उन्हें कदे अचण न थींदो अम्मा साण थी फरमाए तो कम सागे असा जे घर जे भरसा पारे में एकरो घर जो माजन जो जे घर में सागे वणन थींदो हो उन में एकरो इन जे घर में सिटा कुत्ता हुंदा जे के कई पे बारे मानु के घर में दाखिल चंद दीदा अजबे बलाड़ी जे अंदर रवाज बलाड़ी वाला कुत्ता धारी दान से चोर चकार जो अचे तो भौंक करे तो खबर पड़े निंद्र त फिटे न अम्मा की फरमायत पारे वाले जे घर में कुत्ता हुंदा पो सजने में जे घर वीदा आसे त पारे वाले घर वाले सद करे दरवाजे ते पियारीदा आसे पो गच्ची सजा घर में दाखिल थंदा इने बिना इजाजत जे करे को घर में दाखिल तो कुत्ता उन गच्ची दे पारे खाई वीदा अम्मा थी फरमायत जै रात में महबूब मुझे पेट मुबारक में आया वो कहीं कम सांगे सुबह सा सवेरी वो कने टांडो खानो थियो कने बियो को कम गार थियो उना पारे वाले जे घर में मुखे कम थियो मुका या गाली विसरी जीना तो कोई न जे घर कुत्ता पिया तकर में मां दरवाजे का दाखिल छे जियो जो दरवाजे का दाखिल छस जे के सामू कुत्ता बैठा घर में कुत्तम जो दिठो जो वाह जो शिकार हां से जे के शिकारी कुत्ता चिता कुत्ता होजन कुत्ता मामना दी फरमाते कुत्ता भी मुझे ये दौड़ पाए भगा तो जेके घर वाला ने पंजे कमकार में जाइफ में चारी मसरूफ सुबह जो तो शेरों को तो आदि को कमकार पंजे कम में मसरूफ हुनन जो दिठो तो आमना असा जे घर में दाखिल किया कुत्तन पे दौड़ पाती आदि जे कुत्तन जा मालिक हो मोटी भगा भजो बता खाई वजन अम्मा फरमा दी तो दिन में सोचो जो खैर ना मुको गाल इसलिए भैया कुत्ता बेचन था बस आने तो खाई नहीं छा कंदस लठी भी कोने का भी शर्त में कोने का अम्मा आमना दी फरमा जे घर में कुत्ता भजंदा आया जे मुझे वेजो पाता सदाई कुत्ता भौंकंदा हा सदाई जगह सो कुत्ता चक खाने की कोशिश कंदा हा अज वरी अजीब नमूनो तू वे फारीदार कुत्ता जे जो वेजो पाता तो भौंक्या कौन टमक्या कौन मुझा दोस्त चक ना आयो अम्मा दी फरमाए तो मु पुछ पंजा लुट गाय जे मालिक जे परन जे कुत्तो करंदो वा मुझे कदमन के चुम्मी देन नचे सुभान अल्लाह मुझे ख्याल में समझ में ना आयो अम्मा फरमात मुझे पैरन ते की पिया तो मां प्राण परेशान घर वाला परेशान हे शायद सदाई आमना इंदी भौंकदा है खाने की कोशिश कंदा है अज तो इन जे कदमन ते की पिया अलाए शा माजरा है अम्मा फरमाती मां कम करे पंजे घर मोटी आयस ए कम का बाद में अगे खूह हुंदा जे वडा बैठा आजकल असां नई टेक्नोलॉजी अची मोटर नलका लगे खूह ता मानू जो सो पानी भर वीदा अम्मा फरमात ज़ैफा पारे जो बजे गची करे दिला खणी मट खणी खलियों खणी खूह ता पानी भर वीदा हसे तो खूह जो पानी हेठ हुंदो हो उन खूह में दोल विझबो हो तो शिके बाहर कढी वरी दिले में पानी विझंदा अम्मा फरमायो मां बे पांजे पारे वारन ज़ैफन सा गची करे उन खूह ते आयस जने जो खूह ते पता से तो खूह जो पानी सदाई हेठ हुंदो सदाई हेठ हुंदो अजी जो अम्मा आमना फरमा मारो को खूह ते जी बीठस तो खूह जो पानी पान मथे चढ़ी पानी जो तरे वाले पानी पान मथे
कन्नन ते जी पातो अम्मा थी फरमाता दोन विचण जी मुखे जरूरत ही कोन पई दिलो बस ये विची करे बाहर कढी भरियम जेके जाफू गद हुयूं सभनी जो कासो पानी भरियो अम्मा फरमाता जमा वापस टेस तो खूह जो पानी वरी हेठ लही जेके जाफू मचारी को आयूं जेके अम्मा आमना सा जाफू गद हुयूं उन्हनि चयो अजीब मंजर ॾिठो आहे जो अम्मा आमना रुगो खूह ते आई त पानी पाण चढ़ी आई जाफिन जो या गाल बुधी थाने केर खपो करे दोल रसे सा हेठ विची वरी शिकियो उन्हनि अर्ज कयो अम्मा तू पानी भरियो वाला की तुझी गाल सही है पर मेहरबानी कर असा जो थोड़ो वरी ते खूह ते मोटी वरी इन खूह ते मोटी अम्मा थी फरमाते जडे मां वरी उन खूह जे कप ते अची पिठस जेको पानी हेठ लही वरी मथे चढ़ी आई जने जाफिन के पानी पणो उन्हनि में पानी भरे सभनी जाफिन दिला मथे ते रखिया अम्मा फरमाती जने वापस थियासे मुखे महसूस थियो त मुझे दिले में पानी ना है छा पानी ना है वजन बदलो थे अम्मा फरमाता खाली दिलो अब सफा वजन न होजे अध किले जो तो खाली दिलो थींदो उन में 4-5 किलो पानी हुजे 5-6 किलो जो तवा साजे वे टोपी आ तभी महसूस थे टोपी मथे ते आहे पा भी ना अम्मा फरमाता सदाई मां दिलो पानी जो भरे मथे ते रखंदी हुयसि वजन महसूस थींदो हो अज जो मां दिलो पानी जो भरे मथे ते रखी वापस से मुखे वजन महसूस न पियो थी अम्मा फरमाया दिल में ख्याल कि मले शागाल अले दिलो भजी पियो अले पानी वही पियो जो वजन को पानी अम्मा फरमाया मां आई हाथ लाए दिले जी मथा ये जो दिसा ढकनी की मथे के अरे ये पानी भी तो भरल था सुभान अल्लाह वजन न था अम्मा फरमाया तो मक्के जी जमीन जबल जाबलू जमीन तो न रोड रास्ता तमा सा ब्लॉक लगल कोना किथे खड्डा खूबा हुंदा पत्थर हुंदा हेठ मथाई जमीन हुंदी घुमंदी हेसो हेठ मथाई महसूस थींदी कदे हेठाई कदे मथाई कदे जो सो पत्थर कदे सही जाए कदे हलन जो रस्तो सही अम्मा फरमात अज वरी मुखे उहा जाए हीअं पई लगे ॼण त मां कंहिं नरम जाए ते कंहिं घाटे ते कंहिं विछाणे से मुखे जमीन पत्थर कोन पिया पे लगन अम्मा फरमाया अञा परेशान थियण जी ॻाल्हि बि आहे अम्मा फरमाया मुखे समझ में ॻाल्हि न आई जो सुबुह उथियसि त कुता न पिया खाइनि न चयो सुभाणे सुबुह उथियसि त कुता न पिया खाइनि खूह ते आयसि त पानी मथे चढ़ी आयो वापसि थियसि त पानी लही वियो वरी मोटी वियसि त पानी वरी मथे आयो दिलो खणी मथे ते रखियो त वज़न महसूस कोन थो थिए हलां थी त पत्थर कोन था लॻनि छा माजरा आहे परेशानी जी ॻाल्हि नूदी अमिन समाए रब मुंहिंजा दोस्तो आवाज़ आयो मां घबराए न तुझे मथे ते दिलो बि आहे दिले में पानी बि आहे हेठ जबल जी ज़मीन बि आहे पत्थर बि आहिनि खॾा खुबा बि आहिनि सभु कुझु आहे पर तुंहिंजे मथे ते तोखे वज़न इन जे करे महसूस नथो थिए जो तुंहिंजे पेट में रहमत लिल आलमीन अची वई तोखे पत्थर इन जे करे नथा लॻनि जो तुंहिंजे पेट में रहमत लिल आलमीन अची वियो अल्लाह फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ महबूब मां रब करीम तोखे सभनी जहाननि जे लाइ रहमत बनाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुंहिंजा दोस्त ने फरमायो महबूब असां तोखे न मोकिलियो इल्ला रहमतल लिल आलमीन मगर सभनी जहाननि जे लाइ तोखे रहमत बनाए मोकिलियो अचो त आख़िरी ॻाल्हि तव्हां खे अर्ज़ कयां रब फरमाए रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह सभनी जहाननि जे लाइ तोखे रहमत बनाए मोकिलियो जीअं रब फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन आए ना अल्लाह जो कुरान शुरुआत में सूरह फातिहा सगोई हर मर्द जी दुआ इनमें सुभान अल्लाह हर वजीफो याद सुभान अल्लाह पता सादा मुसलमान जो हाफिज मायूं वजीफो करो पढ़ो करी आयत पढ़ो इन्ना सूरत में रब करीम हर शे रखिया अल्लाह फरमाए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ उन रब करीम जी जेको आलमीन जो रब सुभान अल्लाह छाजो आलमीन जो रब मुंहिंजा दोस्त आलमीन यो आलम जो जमो अरबी ज़बान जो लफ्ज़ आलम चइबो आहे हिकड़े जहान के आलमीन माना सभनी जहाननि जो रब सभनी जहाननि तव्हां चवंदो सही नई ॻाल्हि है यहाँ पे सगोरा आलम सगोरा बैठे न कि मुंहिंजे ख्याल में संगलायासीं आलमीन जो रब
सब खां पहिरियां आलम अरवा, उन खां बाद आलम बतन, उन खां बाद आलम दुनिया, उन खां बाद आलम बरज़ख, उन खां बाद आलम आखिरत। ये सभई जहान हन। तव्हां असां दुनिया ते अञा न आया हुआसीं, आलम अरवा जे अंदर हुयासीं। रब फरमा मां तव्हां अञा रूहनि जे जहान में आयो त बि मां तव्हांजो रब आहियां। रूह खां मुंतकिल थी तव्हां अम्मा जे पेट में आलम बदन जे अंदर आयो, मां तव्हांखे साह विधो, तव्हां में रूह विधो, त बि मां तव्हांजो रब आहियां। उन अम्मा जे पेट मां दुनिया जे तख़्त ते आयो, आलम दुनिया में तशरीफ़ फरमा थियो, त बि मां तव्हांजो रब आहियां। दुनिया खां वज़ी मुंहिंजा दोस्तो मौत अची वियो क़ब्र जे अंदर, जंहिंखे आलम बरज़ख सॾियो वेंदो। आलम क़ब्रनि जो बि अलॻि जहान आहे। तव्हां असांजो अची जहान आहे, क़ब्रनि जो बि ईअं जहान आहे। अल्लाह फरमायो आलम बरज़ख आहे, तव्हां क़ब्र जे अंदर आयो त बि मां तव्हांजो रब आहियां। अञा रब करीम फरमायो क़यामत जो जहान क़ाइम थींदो, जंहिं ॼाणे क़ब्रनि मां उथारिया वेंदो उनखे आलम आखिरत सॾियो वेंदो आहे। उते हूंदो मां त बि तव्हांजो रब आहियां। जिते जिते तव्हां आयो, जहिड़े आलम में आयो, जंहिं जंहिं जाइ ते आयो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफ़ उन रब करीम जी आहे जेको आलमीन जो रब आहे। रब फरमाए तव्हां जिथे बि आयो मां तव्हांजो रब आहियां, ऐं तव्हां जिथे बि आयो मुंहिंजो महबूब तव्हांजे रहमतन लिल आलमीन, तव्हांजे रहमत बणिजी आयो आहे, तव्हांजे महिरबानी करण वारो आहे, शफ़ीक़ आहे। उन महबूब जो पाक मीराद पाक जी महफ़िल आहे। पोइ जॾहिं रब करीम इहा आयत पाक नाज़िल कई त शैतान निभागो उन बि इहा आयत पाक ॿुधी अल्लाह फरमाता आलमीन जो रब आहियां, हे आलमीन जी लाइ रहमत आहे। पोइ शैतान जो वाह जो वारो। इहा ॻाल्हि ॿुधायां, तव्हां बि पैसा गॾु चओ सुभान अल्लाह। इहा आख़िरी ॻाल्हि ॿुधाए कीअं जी ॻाल्हि, जॾहिं शैतान जो ॿुधो त चई त रब मां भला आलमीन में आहियां कि आलम खां ॿाहिरि आहियां। अल्लाह फरमाए जिन बाग़ त बि आलम में आहे, दुनिया ते रहे थो, माण्हुनि खे विढ़ाए थो, ज़िना कराए थो, चोरी कराए थो, व्याज खाराए थो, बेनमाज़ी क़ज़ा कराए थो, आलम में आहे। तूं बि न जहान में आहे। चए रब तो जो फरमायो आहे थे रहमत लिल आलमीन। चए हा वाकई मूं रब करीम ने रहमत लिल आलमीन कयो आहे। सभिनी जहाननि जे लाइ रहमत आहे, सभिनी जे लाइ, इंसाननि जे लाइ, जिन्हनि जे लाइ, वणनि जे लाइ, पखियुनि जे लाइ, यहूदियुनि जे लाइ, सभिनी लाइ रहमत आहे। चए सभिनी लाइ रहमत आहे। रब फरमायो हा सभिनी लाइ रहमत आहे। पोइ चए करे मां सभिनी लाइ रहमत आहे, मां बि जहान में रहमत में मूंखे बि हिसो मिले। निभागो केॾो होशियार आहे, केॾो चालाक आहे। अॼुकल्ह को चवंदा त सभई क़ुरान पढ़ण न ईंदो आहे। असां इहे शेर फिटाई जा तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदा आहिनि, क़ुरान किथे सुञण खे ईंदो आहे। इन जे करे हिन फ़क़ीर चवंदो शेर ॿुधाए पर मां न पढ़ियो, सुभाणे शेर जो हाफ़िज़ साहिब तव्हांखे ॿुधाए। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, हक चारे हैदरी, अकेले शैतान चए रब मां बि आलम में आहियां। अल्लाह फरमायो हा सभिनी जहान जे लाइ रहमत आहे, मां सभिनी जहान जो रब आहियां। तूं बि जहान में रहे थो, पोइ चएसि जॾहिं जहान में रहां थो रहमत बि आहे त मूंखे बि हिसो मिले भला। अल्लाह चयोसि निभागा घोड़े भला रहमत जे सदके जेको घोड़े थी घोड़े पर अकुल हुनखे हथ न आयो। पोइ बि अकुल में खुटी पियो। जॾहिं अल्लाह सही शैतान खे तड़ियो हो न, अल्लाह फरमाए इन अलैक लानती ला यौमुद्दीन, निकिरी वञ तूं लानतीअ शैतान ॾींहुं क़यामत तुंहिंजे मथां लानत आहे। हिकु फ़रिश्ते जी रब करीम ड्यूटी रखी जेको सुबुह जो शैतान खे थप हणंदो, थप थका जो थप कढे 24 कलाक थप जो हुनखे सूर हलंदो, दिमाग़ जाइ ते न हूंदो, पर फिर खाईंदो। रब खे अर्ज़ कई मुंहिंजा रब रहमत लिल आलमीन जो आहे त तो मूंखे जॾहिं खां वठी तड़ियो आहे, चयो थी फ़ख़्रुज इन्नक रजीम, निकिरी वञ तूं शैतान, इन अलैक लानती ला यौमुद्दीन, ॾींहुं क़यामत तुंहिंजे मथां लानत आहे। उन ॾींहं खां वठी तो मूंखे जेका सज़ा ॾिनी आहे, इन फ़रिश्तो ॾिसई हुयो को साईं फिदा हुसैन जहिड़ो कावड़ी में जलाली फ़रिश्तो हीअं ठका जो फड़े थप कढाए 24 कलाक थप जो दर्द हले, अञा मस घटि थिएसि वरी 24 कलाक वरी बि थप कढाए। शैतान चयो त साईं सज़ा त वधी ॾिनी थी रब, तड़ियो त थी पर सज़ा बि ॾिनी थी। सुबुह शाम सुबुह जो मटिया थो खावां 24 कलाकनि में, हाणे महिरबानी
महिरबानी कर इन महबूब जे सदके में इया जगह फरिश्ते का थप्पो तो होना है ये मोचड़ा को माफ रब फरमा सने बागा तो के घोन ना है घोन नाई अजमा रहमत महबूब रब का इन रहमत आलमीन जे सदके माफी गुरिया तो माफी दई छे हां तो थप्पो जी घोर कया या तो का थप्पो माफ कया तो जने रहमत आलमीन जे सदके में शैतान का थप्पो माफ थी तमा सा का भी नमाज हली तमा सा के जिसे सुकून सा हणी बागे जो दिमाग जो जाए थे अची तो के जिना ते लायच नहीं के व्याज ते लायच नहीं के मुझा दोस्तो जुआ ते लायच नहीं के केड़े कम ते लायच नहीं के वरी जो का सोना कम ते लायच नहीं मौलवी संजो दोस्ती रखी तो के मौलवी संगी शुक्र तो ना जो ना डाडो भलो पर मुल्लो थी या शुरू अल्लाह से शासन में अजकल मां जे शादी भी अब हने के छोकरी देऊ पर मौलवी याद बेचारो 5000 में पगार भी कोने का साईं कारी साहब वहां मस्जिद में फी सबिल्लाह अल्लाह के दीन की खिदमत करे साईं के मस्जिद भी पांचो अल्लाह से रब करी मदद से पांचो फी सबिल्लाह तो साईं के बच्चे के केर दी बाबा ये मौलवी के पान बेचारे पगार कोन थी मिले कदा साईं छोकरी के खलाई तो कदा कम हला तो कदे किया घर हलाई तो रब करीम जी जात बाबरकात सदके कुरान करीम जे में एडी मेहरबानी फरमाया अल्लाह फरमा वमन यतवक्कल अल्लाह फहुव हस्बुह जय रब ते तवक्कल कई मा रब न जने काफी आया रब करीम कुरान करीम जे सदके में एडी जिंदगी असा मौलवी जी गुजारी असा ने तमाम घना खुश मानू परेशान 5000 मौलवी जी पगार 50000 जी मोटरसाइकिल चढ़ियो थो अब 25,000 जी मुताल हां बड़ी बेको रब जी मेहरबानी तमा सा परेशानी जो अल्लाह असा में का करमत कोने का सही कारी साहब रब जे कुरान जे सदके से मेहरबानी आ मुजा दोस्तों तो रब करीम ने शैतान के फरमाया के बागा तो जी थप्पा जी माफी गुरिया रहमत लिल आलमीन जे सदके में थप्पो माफ थी पर जे करे माफी गुरे हाथ में रब माफी भी दे छे वो ते जे करे अल्लामा इकबाल फरमायो कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लो हो कदम भी तेरे हैं ही जहां जो कुछ कोने को जे मदीने जे महबूब सा मोहब्बत कई खुदा जो कसम सभई जहां मावर ये चाहंदो हां जेका सो की मोहम्मद से वफा तूने तो अल्लाह सुभान अल्लाह ही जहां तशा पर जय रब करीम जे महबूब जे सदके में सबई जहान पैदा जान सबई जहान जे महबूब से मोहब्बत में उन जान मुजा दोस्तों महबूब जे सदके में रब करीम फरमा लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इस बस फीहिम रसूला तहकीक मु अल्लाह जो थोरो एहसान मोमिनन जे मथा जेदे बापा जो शान वालो रसूल तुम्हारे मोकलियो वो जेको मोमिन वो महबूब जो मिलाद मनाइंदो महबूब जे अचण ते खुश थींदो जेको ना है पंजो पान जाने छो जो रब करीम मुसलमान के न फरमायो रब के खबर हुई एकड़ा एड़ा पे मुसलमान हुंदा जेके कलमो पढ़ी महबूब जी जात पाक मां ऐब कलमो तो पढ़ंदा पर मोमिन ना हुंदा मुसलमान हुंदा कलम जे सदके में पर मोमिन ना हुंदा मोमिन और मुसलमान जे विच में फर्क आ वो की फर्क आ मुसलमान वो जेको अल्लाह के मने अल्लाह जे रसूल के मने ए मोमिन वो जेको अल्लाह जी मने अल्लाह जे रसूल जी मने उन्हें के जे मोमिन असाब ने या रसूलल्लाह यो मोमिन केरा हर जाय जे अल्लाह से रुको मोमिन के हुकुम नमाज मोमिन पढ़ो ज़कात मोमिन दियो हज मोमिन कयो सभई जे के दीन जा कम रुको मोमिन के हुकुम मुसलमान के सुना है किथे भी मुसलमान के हुकुम कौन था नमाज जो ज़कात जो हज जो रोजे जो रुको मोमिन के हुकुम मुसलमान के हुकुम ना है मदीने जे साईं फरमायो तो मोमिन हुआ जे जे सीने में महबूब जी मोहब्बत हो जे महबूब जी मोहब्बत हो जे या रसूलल्लाह किया साईं फरमा ला युमिन अहदुकुम हत्ता अकून अहब इलैहि मिन वलदिही व वालिदिही व नास अजमईन ऐसी देवा को भी मोमिन न तो थी सके जैसी देवा मूसा मोहब्बत था ला युमिन अहदुकुम आमा को भी एकरो मोमिन न तो थी सके हत्ता जैसी अकून अहब इलैहि मूसा मोहब्बत न तो करे मैं
वलदिही व वालिदिही वन्नास अजमईन ज़ाल खां वधीक मां खां वधीक भेण खां वधीक पीउ खां वधीक पुत्र खां वधीक दुनिया खां वधीक गाॾी खां वधीक बंगले खां वधीक वन्नास अजमईन दुनिया जी सॼी शइ खां वधीक जेसीं ताईं मदीने जे साईं फरमाया जी मोहब्बत मूंसां न आहे थोरो बि ईमान में मोहब्बत में फ़र्क़ु आहे जेसीं ताईं तव्हां मोमिन न आहियो मुस्लमान आहियो पोइ तव्हांखे मुबारक आहे तव्हांजे सीने में महबूब जी मोहब्बत आहे जो महबूब जो मिलाद आहे जेको रिटो रिटो दाणो दाणो दाख़िल कयो थो मुंहिंजा दोस्त उहो तव्हां असांजो राय कान आहे छो जो सभ खां पहिरियां मिलाद मल्हाइण वारी ज़ात रब करीम जी आहे हाणे कुझु वरी नौजवान दोस्त परेशान थी विया भाई वॾे मौलवी साम्हूं हाणे हेरी हाफ़िज़ साहब नई ॻाल्हि अबा अल्लाह मिलाद मल्हाए सुभाणे को मौलवी साहब हाफ़िज़ साहब छा चइजो तव्हांखे दिमाग़ ख़राब अथव छा सुनी फलाना थोरो कुलवंत माण्हू आहे नौजवान आहे पढ़ियल लिखियल आहे नेट वारी मोबाइल खे ॾिसे थो सोशल मीडिया मिलाद अल्लाह कीअं मल्हायो मिलाद महबूब जे ॼमण जी ॻाल्हि आहे जॾहिं महबूब नबी आया सभिनी नबी खे रब फरमायो इज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्ना कुरान करीम जे मुंहिंजा दोस्त टे पारे सूरह आल इमरान जे अंदर रब फरमायो नबी हो जॾहिं आलम अरवाह जे अंदर नबी सगोरा हुया सभिनी नबियुनि जे रूहनि खे गॾु करे रब करीम खिताब कयो ए नबियुनि जा रूहो आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हाणे ॿुधी छॾियो मां तव्हांखे दुनिया ते मोकिलींदुसि नबी बि बणाईंदुसि रसूल बणाईंदुसि किताब ॾींदुसि उम्मत ॾींदुसि कलमो ॾींदुसि पर मूंसां वाइदो कयो इज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतकुम मिन किताबिन व हिकमा हिकमत किताब दाना ॾींदुसि सुम्मा पोइ जॾहिं जाअकुम अचे तव्हां वटि रसूल मुसद्दिक़न लिमा माअकुम मुंहिंजो सचो रसूल अचो तव्हां नबी हुजो दुनिया जे तख़्ते ते तव्हांजी उम्मत हलंदी हुजे तव्हांजी शइ हलंदी हुजे मुंहिंजो महबूब अची वञे त पोइ नबी नाली जो मुंहिंजा मोला पोइ छा कयूं महबूब जो अची वञे त पोइ छा कयूं सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिक़ुन लिमा माअकुम जॾहिं मुंहिंजो सचो रसूल अची वञे त महबूब सां गॾु माअकुम महबूब जा साथी बणिजी पइजो महबूब सां गॾिजी वञिजो रुगो महबूब जा साथी न ला तुमिनुन्न बिही वला तंसुरुन्ना मुंहिंजे महबूब ते ईमान आणिजो ईमान ला तुमिनुन्न बिही इल्म जी ॻाल्हि आहे जेके पढ़ियल लिखियल माण्हू वेठा ते नोट कयो कंहिं ॿोली खे ॿुधायो उन ते ला तुमिनुन्न बिही महबूब ते ईमान आणिजो वला तंसुरुन्ना रुगो ख़ाली ईमान आणिजो महबूब जो उम्मती न थिजो महबूब जा मददगार बणिजी पइजो महबूब जा हमदर्द बणिजी पइजो महबूब सां साथ ॾियण वारा बणिजी पइजो जॾहिं महबूब नबी सभई आया आदम अलैहिस्सलाम ॿुधायो त महबूब अचे वठो हर नबी महबूब जे अचण जी ॻाल्हि कई सभ खां पहिरियों अल्लाह चयो त महबूब अची वञे नबी आया उन्हनि चयो त महबूब अचे वठो आदम अलैहिस्सलाम शीश अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम तौरात में ज़बूर में इंजील में मुंहिंजा दोस्त सभिनी किताबनि जे अंदर महबूब जो फरमान शान त महबूब अचे वठो पोइ जॾहिं महबूब अची वियो चयो सुभान अल्लाह महबूब जो आयो महबूब आयो रब करीम फरमात हाणे महबूब दुनिया जे तख़्ते ते आयो आहे रब लेवल जी रात पर हाणे हिकिड़ा त कंदा ख़ुशी जेके महबूब सां मोहबत कनि था वरी ॿिया निभागा अबू जहल जहिड़ा शेबे जहिड़ा उतबे जहिड़ा इहे बि त हुया इहे निभागा त ख़ुशी कोन कंदा पोइ रब फरमायो फरिश्तनि खे फरिश्तो हाणे मां अहिड़ो माहौल थो ठाहियां जो जंहिं राति में महबूब अचे त हर सॼे जहान में ख़ुशी हुजे सॼे जहान में फरिश्तनि जो मुंहिंजा मौला या सॼे जहान में ख़ुशी कीअं थींदी रब फरमायो अॼु हिन राति में महबूब अचे थो न सुबुह जो महबूब दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा थींदो अॼोकी राति में मां रब पंहिंजे कानून खे फेरायां रब कीअं थो फेराए चई त अॼोकी राति में जंहिं बि औरत खे ॿार ॼमे उनखे पुत्र ॼमे धी न हुजे फरिश्तनि मुंहिंजा मौला जंहिं औरत खे 9 महीना पूरा थियण वारा उनखे धी थियल पेट में 5 महीननि खां बाद में ॿार तयारु थी वेंदो आहे धी हुजे चाहे पुत्र हुजे 5 महीने खां पोइ त ॿार बिल्कुलु तयारु हूंदो
हथ जंगा अखियूं कन बिल्कुलु ॿार तयारु हूंदो आहे 5 महीने खां बाद वधण शुरू थींदो आहे फरिश्ता जो मुंहिंजा ओला पवंदो आहे त ॿार तयारु थी वियो आहे हाणे उनखे कीअं रब फरमाए मां रब जो हुकुम आहे जीअं फिराउन रब फरमाए कोन तो फयक दुआ शइ थी पवंदी आहे जंहिंखे धी आहे उनखे पुत्र थी वञे सॼो राति जे अंदरि रब करीम सभिनी खे पुत्र अता फरमाया रब जे महबूब जे अचण जी ख़ुशी में रब फरमाए त महबूब जे अचे थो दुनिया ते को बि गमगीन न हुजे को बि गमगीन न हुजे सभई ख़ुशी कंदा जेके महबूब जा आहिनि आशिक़ उहे त हुअं ई ख़ुशी कंदा पर जेके ॿिया आहिनि मुनाफ़िक़ आहिनि अबू जहल आहे शैबो आहे उतबो आहे अबू लहब आहे इन्हनि जे घर में पुत्र ॾियो अल्लाह इन्हनि खे जो पुत्र ॾियूं त ॿियो छाजे करे रब फरमाए इन जे करे ॾियो न इन्हनि निभागनि खे पुत्र ॼमंदो त भला पंहिंजे पुत्र जी ख़ुशी मल्हाईंदा असल में ख़ुशी महबूब जी हूंदी या सदके महबूब जे में मां ध्यान थो पोइ जॾहिं सभिनी खे पुत्र ॾींदुसि सभई ख़ुशी मल्हाईंदा त हक़ीक़त में ख़ुशी महबूब जे अचण जी हूंदी सॼे जहान में रब करीम फरमायो त मां सभु महबूब जे अचण जी ख़ुशी ईअं थो मल्हायां जो सभिनी खे पुत्र थो ॾेई छॾियां तव्हां असांखे सिकी लधी टिनि चइनि धीरनि खां कॾहिं पुत्र ॼमे त कुता न मां पवंदा मायूं वेचारियूं अलाह से पनाह में छिकियूं थी पवंदियूं भली को निमाज़ी हुजे न फिदा हुसैन मां जहिड़ो उनजे घर में बि साउंड हूंदा अॻे हूंदा मज़ा दौलाद हाणे वरी साउंड वारनि जे अलाह ॿुधी आहे मुफ़्त में पैसा बि वठनि मायूं बि ॾिसनि जेकॾहिं असां मौलवी चवंदा आहियूं साईं कारी साहिब अब हे फलाणा खाली निमाज़ी माण्हू साईं छा कजे बसि ख़ुशी जो जहान आहे ख़ैर आहे साईं वॾी ख़ुशी जो मौक़ो आहे भला कहिड़ा कहिड़ा कलाम गाना पिया हलंदा सॼी राति पियो साउंड हलंदो पाड़े वारनि खे बि निंड न ईंदी तव्हां त असां मौलवी खे मस्जिद में निंड न ईंदी आहे पोइ माण्हू चवंदा हे छा साईं मौलवी साहिब ख़ुशी आहे बसि ख़ैर आहे जेकॾहिं जलसे जो पियो हलंदो अधु कलाक वधी वियल सभई पियो अचनि परेशान मौलवी पसीनो थो करे पत ठरी वियो ज़ुल्म थी वियो नाग थी वियो बाक़ी होॾे सॼी राति लॻी वञे मसलो ई कोन्हे छो शैतानी कमु अल्लाह सही तव्हां असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे रब करीम जी ज़ात वा बरकात महबूब जे अमल जी ख़ुशी ईअं मल्हाई जो सभिनी खे पुत्र ॾिनई बेबहा नेमत रब करीम जी ॾेई करे महबूब जे अमल जी ख़ुशी मल्हाई तव्हां असां 500 1000 100 रुपया 200 रुपया हिन मिलाद जी महफ़िल में तावन कयोसीं इंशाअल्लाह रब करीम तव्हां असां जा 5 रुपया ज़ाया न कयो मुंहिंजा दोस्तो महबूब सां मोहबत कयो दुनिया फानी आहे ज़िंदगी थोरी आहे यार मौत मथे जे मथां बीठो आहे महबूब सां मोहबत इहा रुगो फत खाइण वारी न हुजे झंडा लॻाइण वारी न हुजे मिलाद मल्हाइण वारी न हुजे मां तव्हांखे आख़िर में दुखी ॻाल्हि पे कंदो वञा मता कंहिंखे न वणे यारी बाहूं थो वधां नाराज़ न थी जो मता कंहिंखे दुखी लॻे यार मौलवी खे साईं कारी साहिब हाफ़िज़ साहिब खे घुरायो बसि हले हिकु ॻाल्हियूं करे वियो सुभाणे जे साईं खे मयार ॾियो फकीर में इस्माइल फकीर खे मयार ॾियो फिदा हुसैन खे मयार ॾियो ज़िंदगी थोरी आहे मुंहिंजा दोस्तो महबूब जा सचा पका तव्हां आशिक़ आहियूं तव्हां असां आशिक़ सॾायूं था आशिक़ रसूल सॾायूं था त ज़िंदगी थोरी आहे महबूब सां मोहबत कयो पोइ महबूब खां असां बि अर्ज़ु कयो या रसूल तव्हांखे दुनिया में कहिड़ी ॻाल्हि वणंदी आहे कहिड़ी शइ पसंदि आहे तव्हां असां खां को पुछे साईं तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि वणंदी आहे मां चवंदुसि साईं मूंखे सुठी मोटरसाइकिल आहे कार हुजे त ॻाल्हि वणंदी आहे कचो घर आहे पको हुजे त वणंदो आहे प्राइवेट नौकरी आहे सरकारी हुजे त वणंदी आहे न तव्हां असांजूं फरमाइशूं पंहिंजूं असां बि अर्ज़ु कई या रसूल खे कहिड़ी ॻाल्हि वणंदी आहे साईं फरमाए अस्सलात क़ुर्रत ऐन अस्सलात क़ुर्रत ऐन हाफ़िज़ साहब जेके साईं वेठा सभई सम्झनि था तव्हां न सम्झी साईं फरमाए अस्सलात क़ुर्रत ऐन ए असां बि मूंखां पुछो था त मूंखे कहिड़ी ॻाल्हि वणंदी आहे त मुंहिंजी अखियुनि खे जेका राहत मिलंदी आहे मुंहिंजी अखियुनि खे जेका थधाण पहुचंदी आहे उहा मूंखे रब करीम जे निमाज़ में मुंहिंजूं अखियूं थधियूं थी वियूं मुंहिंजी दिलि खे सुकून रब जी निमाज़ में मिलंदो आहे ओ मुस्लमान भाइरो आशिक़ रसूल ख़ुदा जे वास्ते हथ थो ॿुधायो यार सच्चा पका आशिक़ रसूल थियो अल्लाह जे महबूब जी अल्लाह जी इबादत महबूब जे आंदल तोहफ़े निमाज़ खे करे न छॾियो तव्हां असां सच्चा पका आशिक़ रसूल जॾहिं थींदासीं जॾहिं 5 वक़्त बा जमात निमाज़ पढ़ंदासीं मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाउ महबूब खे तो असांजे देग भत जी ज़रूरत कोन्हे का तो असांजे नारे जी ज़रूरत कोन्हे का तो असांजे झंडे जी ज़रूरत कोन्हे का तो असां महबूब सां अहिड़ी मोहबत कयूं मां त ईअं चवंदो आहियां गुनाहगार आहियूं महबूब जो दीदार कोन थियो आहे पर जॾहिं क़ब्र जे अंदरि पहुचंदासीं मरंदासीं त यार उन वक़्त त महबूब जो दीदार थींदो आशिक़ त दुआ घुरंदा मुंहिंजा मौला असांखे मौत ॾे त महबूब जो दीदार तव्हां असां चवंदा
से दवा करा मथा मरी आशिक करी दुआ घुंदा रब मौत दे गुनाहगार महबूब जो दीदार नथा करे सगूं ख्वाब में महबूब जो दीदार कोन कयो गरीब महबूब जो मुल्क भी न दिसी सघां ओ मुंजा रब भला मार त महबूब जो दीदार की इन कब्र के अंदर पहुंचो तो असा का सवाल कयो वने रब को तुझो रब केड़ा मां दीन को तुझो दीन केड़ो वा आखिरी सवाल थे मां कोन तो तकोन फी हक हाज़ा रजुल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी सवाल यो थींदो हर इंसान का कब्र के अंदर मुसलमान हुजे भील हुजे बागड़ी हुजे यहूदी हुजे वाणो हुजे नंढो हुजे वडो हुजे औरत हुजे मर्द हुजे सब नी का सवाल थींदो कब्र के अंदर महबूब जो दीदार थींदो चेहरो मुबारक देखारे करे तो सवाल मलाइका कंदा फरिश्ता पुछंदा मुनकर नकीर दे हवाले महबूब के सुनाने तो सुभान अल्लाह इन महबूब के सुनाने तो वो महबूब तो असा जो नबी असा चो सही तुझा आशिक रसूल होया से सुन्नी होया से तो सा मोहब्बत करण वाला होया से महबूब जो वदो वारो चेहरो सामो हुजे महबूब जो दीदार कयो तो महबूब जे सामो तवा असा का पुछा कई वने तो महबूब के सुनाने तो मां पांजे अकुल इल्म मुताबिक हदीस जी गाल कोने कुरान जी फरमान कोने पर पांजे इश्क मुताबिक एतरो चवंदो आया तो महबूब सा सुन्नी हो आशिक रसूल सल्लल्लाहु वाला एड़ी मोहब्बत करे वनो खुदा जो कसम कब्र में जने फरिश्ता तो असा का सवाल तो महबूब के सुनाने तो मा कुंत तकून फी हक हाज़ा रजुल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब के सुनाने तो तवा असा जवाब न दो असा महबूब जा उम्मती आयो तो महबूब पान चले तो मलाइको शादा पूछो मां तबदा है मुझे आशिक रसूल सुभान अल्लाह शागिर्द न चवे तो उस्ताद मुझे उस्ताद उस्ताद चवे शागिर्द एलो थी जो उस्ताद चवे तो मुझे शागिर्द मुरीद एलो थी मुर्शिद चवे तो मुझे मुरीद मुझा दोस्तों नौकर एलो थी मालिक चवे तो मुझे नौकर मुझा दोस्तों उम्मती एलो थी आशिक रसूल एलो थी जो महबूब कब्र चंदर चवे मलाइको शादा पूछो मां तो बुधाया हे मुझे आशिक रसूल मुसा मोहब्बत करण वालो तो महबूब फरमायो मुझो अखियों नमाज में थदियो थींदी हो न तू असा होटल ते बैठा हो ओता को बैठा हो पारे में घर में भत पिया खाऊं कचेरी पिया कयूं टीवी पिया ॾिसूं इन अल्लाह जे घर मस्जिद में अज़ान जो आवाज अचे नमाज ते लड़ी पे न अचूं तो सुभाणे महबूब रुगो कब्र जे अंदर मलाइकन जे सामू एतिरो रुगो दौरा पो ॾेई विछे तो दावा थो करे तो महबूब सां मोहब्बत करण वारो आहियां पर अज़ान पई मिले मूं महबूब सॼी ज़िंदगी ॼमण खां वठी आख़िरत ताईं हिक नमाज कज़ा कोन कई अली साईं जो मुरीद सुने अली साईं हिक नमाज कज़ा कोन कई अम्मा साण जो मुरीद सलाम वारो अम्मा साण नमाज कज़ा कोन कई इमाम हसन पाक हुसैन पाक सॼी ज़िंदगी नमाज कज़ा कोन कई सुने इमाम हुसैन त सिर मुबारक की नमाज में कुर्बान करे छॾियो पोइ तूं कहिड़ो आशिक रसूल जो अज़ान पई मिले पंहिंजी कचहरी में लॻो पियो है नमाज पई हले दुकान ते टीवी पियो ॾिसे यारनि सां चांहि पियो पीए नमाज छॾी तो मुंहिंजा दोस्तो कोशिश कयो महबूब खे राज़ी करणो अथव मुंहिंजा दोस्त उन महबूब जी अखियुनि खे थधो करणो आहे महबूब जी दिलि खे ख़ुशि करणो आहे अल्लाह जी फ़र्ज़ नमाज अदा कयो जेके नमाज पढ़ंदा हो तव्हांखे लख मुबारक हुन जेके न पढ़ंदा हो पारे वारा हो मुंहिंजा दोस्त वेझा वेठा हो दुकानदार हो अॼु खां वठी मां तव्हां खां वाइदो कोन वठंदुसि या हथु कोन खाईंदुसि मां दिलि में सचो पको इरादो कयो मिलाद जे सदके में त रब महबूब सां वाइदो कयो त मुंहिंजा महबूब अॻे दिमाग़ी न हुयासीं पर मिलाद जी महफ़िल में वाइदो था कयूं अॼु खां वठी बाजमात नमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह तव्हां असांजी ज़िंदगी ठही पवंदी रब करे मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल फरमाए जो मुंहिंजा दोस्तो ख़िताब त मुख़्तसिर हुयो पर तव्हां जमात जी जेका मोहबत हुई न तव्हां जमात जी फिदा हुसैन जैसा मोट ॾींदो त वरी कमु वधंदो पोइ तव्हां बि पिया मोट ॾियो मां बि वरी वधी वियुसि ॻाल्हियूं बि तमामु घणी थी वियूं जेकॾहिं कंहिं दोस्त खे का तकलीफ़ पहुती आहे त वरी बि हथ थो ॿुधां यार ख़ुदा जी मख़लूक खे कॾहिं बि ईज़ाए बि न आहे मुंहिंजा दोस्त महबूब जा सचा पका महबूब जा आशिक़ आहियो असां गुनाहगार आहियूं यार असां लाइ दुआ घुरो इंशाअल्लाह तव्हां असां सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अॻिते जीअं साईं जन जो हुकुम हूंदो